नाज़रीन, उमर असगर ख़ान केस जे हवाले सां तव्हां सां ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदा हलूं त सुप्रीम कोर्ट असगर ख़ान केस में नवाज़ शरीफ, जावेद हाशमी समेत 21 सिविलियन खे नोटिस जारी करे छॾिया आहिनि। तव्हां सां अहम ख़बर शेयर पिया कयूं त चीफ जस्टिस हाकिम निसार जे सरबराही में 2 रुकनी बेंच लाहौर रजिस्ट्रीअ में केस जी ॿुधणी कई। अटार्नी जनरल काबीना जे फ़ैसिले बाबति रिपोर्ट अदालत में पेश करे छॾी। अटार्नी जनरल चयो त काबीना अदालती फ़ैसिले ते अमल दरामद जो फ़ैसिलो कयो आहे ऐं FIA खे जांच जारी रखण जी हिदायत कई आहे, जंहिं ते चीफ जस्टिस चयो त पैसो वठंदड़नि खां रक़म वापस वठण जो तरीक़ो छा आहे। नाज़रीन, सुप्रीम कोर्ट नवाज़ शरीफ, जावेद हाशमी समेत 21 सिविलियन खे नोटिस जारी करे छॾिया। अदालत असद दुरानी, आबदा परवीन समेत ॿियनि खे बि नोटिस जारी करे छॾिया आहिनि। DG नेब, FIA ऐं ॿियनि खे बि नोटिस जारी कया विया आहिनि।